मूं महसूस कयो भला थी सघंदो आहे ग़लति हुजां त अहिड़ा ऑफिसर तइलीम दोस्त नथा थी सघनि जेके सिर्फ़ु इन लाइ ॾेखारण आया त जीअं साईं मोहम्मद इब्राहिम महर या जेके सियासी धुरियूं आहिनि उनखे ॾेखारियूं त पोइ असीं तव्हां सां गॾु आहियूं पर इहे उस्ताद सां गॾु कोन्हनि ऐं ईअं थो सम्झां इहे उस्ताद जा सॼे न आहिनि पूरे न शइ न असां उस्ताद आहियूं का अहिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हाईंदासीं पर ही माना मूं 33 साल तंज़ीम में गुज़ारिया पर ईअं कॾहिं बि कोन थियो आहे त ॿ डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर पूरे ज़िले जा उस्ताद गॾु हुजनि उन में अची स्टेज ते वेही हलिया वञनि बाबा मुंहिंजी असांजी हाज़िरी थी तमामु ॾुख मथे ख़ैर ठीकु आहे इहो उनजो मसइलो आहे पर साईं मोहम्मद इब्राहिम खे चवंदो इहा शइ तव्हांखे नोट करणु खपे अहिड़ा ऑफिसर उस्ताद जा सॼ नथा थियनि सही थी वठनि असांजो डिविज़नल सदर वॾो अब्दुल हलीम किरियो साहिब जे तकरीरी कोन कई साईं तबसीअ खे बि गॾिजा ऐं असांजो महिमान साईं राणा राशिद साहिब जेके ॾिसो ही बि आवामी नुमाइंदा आहिनि हे तव्हां उस्ताद सां गॾु आख़िर में वेठा आहियो हुनखे कहिड़ा कम हूंदा हो वञी पंहिंजी ॾाढी ठाही हूंदो आख़िर में वञी मुंहिंजो शहीद बेज़राबाद जो बहादुर सदर मोहम्मद सुमर भगवा जिंदे सागर में पहिरियों दफ़ो मुंहिंजे घर में पहिरियों दफ़ो सिंधी प्राइमरी उस्तादी नुमाइंदा जमात भी इनकलाब आणींदड़ उस्तादनि जो हज़ रोकी ऐं जेके ज़िले जा उहिदेदार आहिनि तर्क जा उहिदेदार आहिनि उन्हनि सभिनी खे आउं पंहिंजे तरफ़ां मुबारक पेश करियां त हिननि जी बदौलत अॼु हिकिड़ी उमेद जागी आहे हमेशा जिले सागर भी मूं ॾिठो आहे पूरी सिंध में एतिरो ज़ुल्म न आहे जेतिरो जिले सागर जे प्राइमरी उस्ताद जो ज़ुल्म आहे उनजो सबबु इहो आहे त जेके असांजे माज़ी में अॻुवान हुआ जेके असांजी नमाज़ी कंदा हुआ उहे ट्रेज़री ऑफिसरनि सभिनी सां मिली उस्तादनि सां जेके ज़िले सागर में बेवाजिबी थियो चाहे बदिलियूं हुजनि सभिनी में उनजो वॾो मुख्य किरदारु रहियो आहे ऐं उन इनकलाब आणण ते साईं मोहम्मद इब्राहिम महर तव्हां सभिनी खे जस्तो ॾियां ऐं जेके बि असांजा शेख बेज़राबाद खां उस्ताद आया आहिनि तंज़ीम उहिदेदार आहिनि या सभु जेके तलकनि जा ज़िले जा मुंहिंजी भेनरूं मुंहिंजा भाउ उस्ताद तव्हां सभिनी खे हिन पंडाल में अचण ते आउं पंहिंजे तरफ़ां भलीकार थो पेश करियां टाइम तमामु घणो थी वियो आहे दिलि चयो त इलाही ॻाल्हायां घणो ॻाल्हाए त टाइम लाइ थींदो कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हांजे साम्हूं रखणु ज़रूरी थो सम्झां हिकिड़ो अर्ज़ु जेको पूरी सिंध में मूंखां जिते वञा थो ख़ासि करे नौजवान हुजनि या सीनियर हुजनि उहे सिर्फ़ु सर्विस इंस्ट्रक्टर साईं मुंहिंजा हमेशह चवंदो आहियां 78 साल पर 14 अगस्त गुज़री हाणे 79 साल थी विया 79 साल थी विया सिंध के सभिनी सरकारी महकमनि जो सर्विस इंस्ट्रक्टर आहे पर प्राइमरी उस्तादनि खे 79 सालनि में जेके असांजा
साबका मरकजी लीडर आया, उहदेदार आया, अगवान आया, सबसे स्ट्रक्चर तक के तवज्जो न ध्यान नहीं की वही वठने की कोशिश की। तव्हांखे याद हूंदो 2017 में सिंध जे प्राइम मिनिस्टर उस्ताद जे तकनीम जे प्लेटफॉर्म था उन ते में असांखे जेको 16 स्किल मिलियो प्राइम मिनिस्टर उस्ताद खे कंडीशनल मिलियो उन में वॾा करा शर्त लॻल हुआ। असां सिंध जे उस्ताद सां गॾु पेट्रोल प्लेटफॉर्म था ब्रिटिश सरकार कराई ताईं तारीख़ी जदोजहद कई। घणी डिटेल न करिया न कोई घणी पटाखा हणूं, पर जॾहिं इंसान पंहिंजे मनसब सां सचो हुजे, पंहिंजे उहिदे सां सचो हुजे, पंहिंजे रोज़गार सां सचो हुजे, पंहिंजे तंज़ीम सां सचो हुजे, शर्त आहे सचो हुअणु, त अलाह पाक उन जी मदद कंदो आहे। 2017 में जॾहिं असां लॉन्ग मार्च ते शुरू कयो, मूंखे चयो त तव्हां उनमें ॿ मुतालबा हुआ। हिकिड़ो मुतालबो हो सिंध जे प्राइम मिनिस्टर उस्तादनि खे बलोचिस्तान पेशर खे बेगैर शर्त जे 16 स्किल न मिले। ॿियो मुतालबो हो सिंध जे 22,000 NGS सिंध यूनिवर्सिटी इकरा टेस्ट पास उस्तादनि खे पको कयो वञे। 2016 में मुझे आज लाइव प्रोग्राम हले भी और सिंधी उस्ताद के मुखातिब भी ॿुधाइणो चाहियां त 2016 में मुझे ज़िले तडोमर का जब LPL मुझे दोस्त बने सुठा असांजा नुमाइंदा बने उन में अब्दुल करीम सुमरो साहब ऐं सईद एजाज शाह बुखारी जिन मूंखे वज़ीर राशन सां मिलायो। मूंखे से वज़ीर के साॻी वज़ीर वठो आहे साईं मुराद शाह चयो त साईं 300 में मिले पियो ऐं असांखे तव्हां कंडीशन सोनो महिरबानी करे असांखे बेगर शर्त सोनो ॾियो। त मुंहिंजी दरख़्वास्त ते हुन सेक्रेटरी फाइनेंस खे हुकुम ॾिनो, डायरेक्टर शुरू थी। असां उहा डायरेक्टर खणी सेक्रेटरी फाइनेंस वटि वियासीं। महीनो या 5 महीना दौड़ियासीं, छो त मां तव्हांखे सुभाणे या 5 नोटिफिकेशन मिलंदो, पर एंड टाइम ते फाइनेंस ॻाल्हि थो करे फाइनेंस खाते जी सफ़ेद हाथी आहे। उन टाइम बि सिंध प्राइम मिनिस्टर उस्ताद जे टाइम स्किल खे हुननि मंज़ूर न कयो, उनखे त वरी टालमो चुको, पोइ मजबूरन असांखे तहरीक लॻी पई। ऐं हींअर संजय उस्ताद प्राइम मिनिस्टर साथियो ॾिसो घर वेठे का शइ कोन मिलंदव, ही शइ कोन थी छॾियो। मूं गुज़िरियल साल तव्हांखे ख़बर आहे त फरवरी 2025 ते कराची प्रेस क्लब ते हज़ारे उस्ताद वठी सिंध जे प्राइम मिनिस्टर उस्ताद जे बुनियादी अहम नुक़्ते सबसे स्थिर पीरियड है 5 रातियों 5 ॾींहं धनो रोज़ानी सेक्रेटरी एडिशनल सेक्रेटरी फाइनेंस वारा मुख्तलिफ नुमाइंदा ईंदा हुआ। असां किने जे जेसताईं असांखे लिखत में का शइ न ॾींदा तेसीं असां वापसि न ईंदासीं। गुज़िरियल साल 78 सालनि खां पोइ सूबाई वज़ीर तइलीम वाइदो कयो त हाजी साहब असां जंहिंजी वीडियो हीअं पई आहे फेसबुक ते पई आहे, पाण चई त सिंध जे सूबाई वज़ीर तइलीम पाण चयो त सिंध जे प्राइम मिनिस्टर उस्तादनि जो सबसे स्ट्रक्चर हक़ आहे। सिंध जे प्राइम मिनिस्टर उस्तादनि खे सतरो छो, जबकि वज़ीर तइलीम साहब जा लफ़्ज़ आहिनि त अरिड़हों 19 20 गज मिलणु घुरिजे प्राइम उस्तादनि खे। 5 ॾींहंनि खां पोइ असांजा जकत में मुआइदो थियो। सूबाई वज़ीर उन वाइदे जी
कदे वफ़ा कदे जो 2022 कुछ दोस्तों ने सोशल मीडिया पे एक समरी रखी है 2022 जी ए जो कई समरी सीएम साहब वटो जो रिजेक्ट थी ये मंजूर कोन थी दोस्तों के गुमराह पे करे 2025 में सूबाई वज़ीर तालीम सजे प्राइम उस्ताद सर्विस स्टक ने समरी मौजूदा वज़ीर सिंध का मंजूर कराई वज़ीर सजे प्राइम उस्ताद जी 78 साल बाद पहिरियों दफ़ो समरी मंजूर करे एक सर्विस स्टक कमेटी जोड़ी एक बात ते सर्विस स्टक कमेटी जे बारे में मुझे आपको ने बुधाया या इनके कैबिनेट कमेटी के पावर सेक्रेटरी सर्विस दी सब आई उन कमेटी 17 जून उन कमेटी 17 जून 2025 ते सिंध जे प्राइम जी उस्ताद जे सर्विस स्ट्रक्चर जी मुतफका तौर जेके उन कमेटी में ऑफिसर वेठल हुआ काफी खाते जे ऑफिसर वेठल हुआ मुतफका तौर ते सजे प्राइम उस्ताद जे सर्विस स्ट्रक्चर जी मंजूरी दी या खबर मुख्य पंजे दोस्तों डिप्टी सेक्रेटरी उन फोन करे बुधायो उन जा हैदराबाद मीटिंग में हो जी हैदराबाद ऑफिस में मीटिंग में नेतृत्व मुझे या खबर बुधाई त हाजी साहब ता के मुबारक हुजन सिंध जे प्राइम उस्ताद जे सर्विस स्ट्रक्चर जी बगैर छतरी मंजूरी मिली चुकी है हम ज़ाहिर मुझे ज़ाहिर गुजर गाजी पर मजे कभी शुक्राने नफल अदा कया अल्लाह पाक जा ए पूरी सिंध जे उस्तादन सिंध जे प्राइम उस्तादन मिठाई उरायूं शुक्राने नफल अदा कया तो चलो देर आयुस दुरुस्त आयुस 78 सालन का पोए सूबाई वज़ीर तालीम जी मेहनतुनि कोशिशुनि सां वज़ीर सिंध प्राइम उस्ताद के पंहिंजो हक़ ॾिनो ऐं उहा सर्विस स्ट्रक्चर जी हर शइ जी फॉर्मेलिटियूं हूंदियूं जीअं सॼे कॉन्ट्रैक्ट की मुलाज़िम जी उस्ताद असांजा हुआ त उन्हनि खे सिंध असेंबली बिल पास कयो उहो लाज़मी हो अहिड़े तरीक़े सां वज़ीर अला पाण जेका सर्विस स्ट्रक्चर कमेटी जोड़ी हुई उन मुतफका तौर ते सॼे प्राइम उस्ताद जे सर्विस खे मंजूरी ॾिनी माना मंजूरी मिली हुई उन खां पोइ चीफ सेक्रेटरी साहब सिंध जे प्राइम उस्ताद जे जेका सर्विस स्ट्रक्चर कमेटी हुई उन जे मिनट्स ऑफ मीटिंग हुआ उन जी मंजूरी ॾेई तालीम खाते रवाना कया तालीम खाते सूबाई वज़ीर जी हिदायतुनि ते सेक्रेटरी तालीम ऐं ॿियनि सभिनी ऑफिसरनि राति ॾींहुं उन मुंहिंजे आम बि शामिल हुयुसि हुन सां गॾु हुयुसि त असां वर्किंग कई फाइनेंशियल इम्प्लीकेशन ख़र्च घणो थो अचे इन ते गवर्नमेंट जो ख़र्च घणो थो ऐं कुझु कानूनी शयूं आहिनि उनखे पूरो करण लाइ तक़रीबन 8-9 महीना लॻी विया जेको कुझु शयूं फाइनेंस वारनि अजाए एतिराज़ वारिया जेके मुन सां मीटिंग जारी थियो आहे कुझु क्यूज या ख़दशा उनजो असां उनखे रिप्लाई करे ॾिनो हाणे फाइनेंस डिपार्टमेंट जी जेको पहिरीं हो त 34 अरब ख़र्चींदो प्राइम मिनिस्टर जी सर्विस कंदो जॾहिं तालीम खाते असां उनखे अंग अखर सां ॾिनो त 34 अरब न बल्कि सिर्फ 80 करोड़ जी लॻ ख़र्च थो वॾी कोन्हे थो जॾहिं हाणे उहे 80 करोड़ बि कोन्हे था उहे हींअर काफ़ी उन खां पोइ काफ़ी सारा प्राइम मिनिस्टर उस्ताद 14-15 हज़ार रिटायर थी विया आहिनि हाणे त मुंहिंजे ख़्याल में कुझु बराबरि हूंदो रुपयो ख़र्च हूंदो उन खां पोइ सेक्रेटरी तालीम 2 महीना पहिरीं सिंध जे प्राइमरी उस्तादनि जे सर्विस बुनियादी सर्विस स्ट्रक्चर जी समरी हथी समरी वज़ीर लाइ मोकिली सूबाई वज़ीर तालीम पहिरीं ईंदी आहे समरी सेक्रेटरी खां पोइ मिनिस्टर साहब दे पोइ फाइनेंस दे पोइ चीफ सेक्रेटरी दे पोइ ईंदी आहे वज़ीर अला ॾे सूबाई वज़ीर तालीम सिफारशी नोट भरी सेक्रेटरी फाइनेंस ने मुहानी हुई 2 महीना थी विया त उहो पुराणो सिस्टम जसी उस्ताद के मोचराना आना था ये फाइनेंस वाला जो असां सर्विस टाइम्स का जे सोनो असां के न उन टाइम में सॼे प्राइम उस्तादनि सवे महिल पंध कया कराची मुझे 25 दिसंबर 2017 ते सॼे प्राइम उस्तादनि उस्तादनि मता तारीख़ जो बदतरीन तशद्दुद थियो शेनी थी
मूं सवेत सभी उस्ताद जल्दी में बंद थिया वो रात जो 1 बजे बलावल भट्टो सरदारी के नोटिस पे असांखे आज़ाद कयो हुयो 34 ॾींहं असांखे पुलिस कुटियो जेल में विधो मोजड़ा आया पर असां चयो त मौत क़बूल कंदासीं असांखे जेसीं 16 किले नोटिफिकेशन ॾिनो वापसि ॾींदासीं पोइ फाइनेंस डिपार्टमेंट पंहिंजे हुद त नथो ऐं सॼे प्राइम मिनिस्टर खे बग़ैर शक जे 16 किले नोटिफिकेशन मोजड़ा आया कोन ये तारीख़ आहे त उस्तादनि खे हमेशह जायज़ हक़ जे लाइ को असांखे न निज़ाम लॻो त मास्टर जो शौक़ु आहे जलसे जुलूस जो असांखे कोई जलसे जुलूस जो शौक़ु न आहे पर असां चऊं था जेको असांजो हक़ आहे उहो असांखे मिलणु हुजे त हींअर वरी उहा साॻी पुराणी रवश बरक़रार रखंदे सिक्योरिटी जेको फाइनेंस इंजीनियर आहे ॿुधो ट्रेनिंग ते वियो आहे वरी ॿियो सिक्योरिटी आहे त प्राइम मिनिस्टर जे सबसे सेक्रेटरी जे समरी उनके रवानी करनी है चीफ सेक्रेटरी सीएम साहब ने जो सीएम साहब आगे मंजूर करे छॾिया ऐं जॾहिं जेका गुज़िरियल साल 17 जून ते सर्विस इंस्पेक्टर कमिटीअ मंजूरी ॾिनी हुई सॼे प्राइम मिनिस्टर जे सर्विस इंस्पेक्टर उन मंझि फाइनेंस जो हिकु आला ऑफिसर पाण मौजूदु ऐं मुतफ़क़ा तौर ते मंजूरी ॾिनी आहे ही तारीख़ में पहिरियों दफ़ो आहे असां प्राइम मिनिस्टर जी ख़ुशनसीब खणी चइजे त 10 चेटे वठा आहिनि ॿ उन ते एतिराज़ वारींदा आहिनि ॿिया 8 हक़ में फ़ैसिलो ॾींदा आहिनि पर पहिरियों दफ़ो इहो थियो त सभिनी मेंबरनि सिंध जे प्राइम उस्ताद जे सर्विस इंस्पेक्टर ते जी मुतफ़क़ा तौर मंज़ूरी ॾिनी जेका मिल साहब मीटिंग में लिखियलु आहे यूनानिमसली ऐं वरी हाणे फाइनेंस खातो हरू असांखे रोडनि ते आणण जे लाइ हरू तइलीमी निज़ाम खे मुतासिर करण जे लाइ या तो उन्हें जो उस्ताद प्राइम मिनिस्टर को बड़ा घेर हराने के कि हर दफे असांखे कराची मजे या पुलिस मजे नथो वणाए पान ख्वादासीं इंशाल्लाह असां मौत क़बूल कंदासीं पर इन सब से स्टेज ते करे हथ कोन वठंदासीं ॿ दफ़ा सेक्रेटरी तइलीम मुंहिंजे साम्हूं सेक्रेटरी फराज खे फोन कई त ही असांजे डिपार्टमेंट जो सवादती इख्तियार आहे त पंहिंजे मुलाज़िम खे असां मुलाक़ात ॾियूं हिन में फाइनेंशियल इम्प्लीकेशन आहे कोन तो जहां हा करे पर करण जे लाइ तयार कोन्हे मजबूर थी संजय उस्ताद छा थियो ऐलान कयो आहे 11 अगस्त खां सिंध जे प्राइम उस्ताद जे सर्विस सेक्टर ॾिसो ज़िंदगी आहे मसइले जो नालो तव्हां हिकिड़ा मसइला हल करा वरी ॿिया पैदा थींदा ॿिया हल करो ॿिया पैदा थींदा इन जे करे असां अहमियत ॾिनी उनखे आहे त असांखे 79 सालनि ताईं सर्विस स्टेकर न मिलियो पहिरियों दफ़ो सिंध प्राइम मिनिस्टर खे सर्विस स्टेकर वज़ीर ॾिनो आहे मूंखे पूरी सिंध जा दोस्त चवनि था दादा वज़ीर ते वटि खज़ाने जो कलमदान आहे वज़ीर खे हर समरी जी ख़बर न हूंदी आहे न उन जे करे मूं पूरी सिंध जे उस्तादनि खे अपील कई आहे त 11 अगस्त खां 18 अगस्त ताईं सिंध जो हर प्राइम उस्ताद हर स्कूल जेतिरा बि सिंध जा प्राइम स्कूल आहिनि ऐं जिन स्कूलनि में कमु कनि था ऐं सभिनी मूं तबके जे उहिदेदारनि ज़िले जे उहिदेदारनि डिग्रियुनि जे उहिदेदारनि खे बार बार सोशल मीडिया ते रूबरू गुज़ारिश कयूं त तव्हां पंहिंजो हिकिड़ो याददाश्तनामो जेको बि सोशल मीडिया ते मुंहिंजी आईडी ते रखियलु आहे याददाश्तनामो स्कूल जो हेडमास्टर ऐं तव्हां उस्ताद सही करे 5 माण्हुनि लाज़मी मोकिलियो उन मंझि चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी सदर क्लिफ्टन काकी उन्हीं जैसा सईद मुराद शाह वज़ीर सिंध सीम हाउस कराची सूबाई वज़ीर तइलीम सैयद सरदार शाह 3rd फ्लोर फाइनेंस बिल्डिंग सिंध सेक्रेटरी कराची चीफ सेक्रेटरी सिंध सेक्रेटरी कराची सेक्रेटरी तइलीम पंजो सेक्रेटरी तइलीम 1st फ्लोर
तो गुल हाउस सिंध सेक्रेटरी कराची 20 रुपये दफ़ा हुआ पंज कापियूं करे सॼी हर उस्ताद खे वरी तो गुज़ारिश करियां त ये पहिरीं असां जेका तहरीक आगाज़ कयो आहे त इहा आगाही मुहिम आहे त असां सिंध जा उस्ताद भला इहो त घटि में घटि करे सघो था त पंहिंजा हिकिड़ी ख़दशात आहिनि असां इन्हनि ताईं पहुचाइण जे लाइ लिख पढ़ त करियूं न हुन मुंहिंजे पहिरियों दफ़ो कराची डिवीज़न पाण मल्हायो आहे कराची डिवीज़न में पहिरियों दफ़ो अल्हम्दुलिल्लाह तंज़ीम साजिद उस्ताद तमामु घणा आइटम सॼी सिंध में काफ़ी सॼे उस्ताद लिख कनि पिया कनि ऐं 13 तरह के जेके 18 तरह के तारीख़ कयो आहे ॾिसो तव्हांखे हीअ हिकिड़ी शुरूआत आहे उन खां पोइ इम्तिहान विधो माली जिस्मानी हर शइ जे लाइ असां सिंध जा उस्ताद तयार आहियूं पर कॾहिं बि सर्विसिस खे हथ कोन हलायो हीअ तव्हां जा वचन आहे हीअ तव्हां जा वाइदो आहे हीअ अमल कंदे चवां त सिंध जे प्राइमरी उस्तादी सर्विस स्टेक ते का कंप्रोमाइज़ कोन कंदी कभी न कदर न अॻे कई आहे न हाणे कंदासीं अलाह कंदो असां हक़ सच कयूं रब मां मदद घुरंदा आहियूं अलाह से तूं मदद कर फाइनेंस वारनि खे तूं हिदायत ॾे त इंशाअल्लाह हीअ तहरीक जो आगाज़ थी चुको आहे उन खां पोइ कुझु मरला आहिनि जेके मूं प्रेस कॉन्फ्रेंस में अॻे करे चुको आहियां उन खां पोइ ॿियो मरलो आहे 22 23 24 अगस्त ते सिंध जे सभिनी तलके प्रेस क्लबनि ते उन तलके जा सभु उहिदेदार सर्विस स्टेक रही हासिलात लाइ फाइनेंस डिपार्टमेंट जी उस्ताद दुश्मन रवि जे ख़िलाफ़ एते जी मुज़ाहरा कंदा 22 23 24 अगस्त ते उन खां पोइ टियों मरलो आहे 5-6 सेप्टेम्बर ते पूरी सिंध जे ज़िली हेडक्वार्टर में पूरी सिंध जे ज़िली हेडक्वार्टर में सिंध जा प्राइमरी उस्ताद सर्विस स्टेक रही हासिलात ऐं फाइनेंस खाते जी हथ धर्मी ताज मोटो जे ख़िलाफ़ एते जी मुज़ाहरा कंदा उन खां पोइ वॾी में वॾो आज़माइशी मरलो 12 सितंबर भट धनी खां सिंध जा प्राइमरी उस्ताद मजबूर थी पंहिंजे हक़ जे लाइ कराची ताईं पैदल लांग मार्च कंदा 2017 में जॾहिं भटशगा प्राइमरी उस्ताद जे सुरेश के लिए लॉन्ग मार्च थियो तो उन मुझे उन ते भी तलके तने आदम जे उस्तादन जिन जेतिरो रोल हुजे उहो लिकाइजे न साईं लफानो ख़ासि करे जी क़यादत में मुंहिंजे घर में सभी उस्ताद हुआ जेके झंडा ठाहिया हुआ पैदल में झंडा खणी अॼु असांजा नौजवान क़यादत तंदू आदम जा तो दोस्त वठा बल्कि आप पूरे सागर जिले के उस्तादों की तो पूरे सड़ के अपील कर ताचो तो दुनिया के दिखाऊं अचो पंहिंजी इज़त जे लाइ पंहिंजे वकार जे लाइ पुरमन जदोजहद जो सिर्फ सोशल मीडिया ते ॻाल्हियूं करण सां कॾहिं भाको कोन हूंदो अमली तौर ते वित्त सरकार में सिंध जा सवाल उस्तादनि खे अपील आहे पंधा कानी कराचे था कंदुसि पर उन ॾींहुं जॾहिं लॉन्ग मार्च शुरू थींदो उन ॾींहुं सम्झो हर उस्ताद पंहिंजे फर्ज़ सम्झी बचत धनी ते अचे रब कंदो अलाह में उम्मीद आहे त थी सघंदो असांजो हक़ आहे सर्विस कुझु बि मंज़ूर कंदा थी सघंदो असांखे नोटिफिकेशन अॻे जारी थी वेंदी इंशाअल्लाह मूंखे उम्मीद आहे न थियो
तो सभी हर उस्ताद के अॼु सागरी उस्ताद जे साम्हूं मुखातिब हुया तो सॼी हर प्राइमरी उस्ताद के चाहे भोजकी जो हुजे चाहे कश्मीर जो हुजे चाहे मिठी जो हुजे चाहे सागर जो हुजे सॼे सभिनी उस्तादनि खे पंहिंजो फर्ज़ सम्झी असांजी हिकिड़ी पुरानी आदत बि आहे अगरि वेठा हलायो वञो ॿिया कोन था वञनि या उते था वञनि न अलाह पाक उन माण्हू जी मदद कॾहिं कोन कंदो जेको पंहिंजे हक़ जे लाइ कुझु बि न करे घर में सुतो हुजे पोइ मूंखे सभु शइ थी मिले इहो नामुमकिन आहे अचो दुनिया हाणे बदिलजी चुकी आहे अचो पंहिंजे हक़ जे लाइ पंहिंजी इज़त जे लाइ जेकॾहिं असां समाज जो उस्ताद गॾु थी वियासीं दुनिया ॾिसंदी त असांजे ॿिया बि जेके जाइज़ मसइला आहिनि ॿिया बि इलाही खोड़ सारा अहिड़ा जाइज़ मसइला आहिनि मिसाल तव्हांखे ॾियां कैंपस कलर स्कूल जो ग़लति रवाज कयो वियो आहे सिंध अंदरि काफ़ी प्राइमरी उस्ताद मुंहिंजी भेनरूं आहिनि उनखे सेकेंडरी शादिया उस्ताद हिरासमेंट था कनि उन जे अंदरि में मिलियो आहे जंहिंसां तइलीम तबाह थी आहे या रोज़ानी सिंध जे प्राइमरी उस्तादनि या प्राइमरी तइलीम जा तजुर्बा पिया थियनि कॾहिं बायोमेट्रिक कॾहिं PMS ऐप हींअर वरी फेस वेरिफिकेशन अॼु फेस वेरिफिकेशन पूरे सिंध मां मूंखे फोन आयूं आहिनि हींअर मूंखे कराची मां हिकिड़ो मशहूरु सिंधी TV चैनल आहे उन फोन कई त असांखे मौक़ो मिलियो ऐं तकरीब ईअं रहियो आहियां तव्हांखे वरी मौक़ो मिलंदुसि त पूरी सिंध इहे सिस्टम ख़िलाफ़ हुआ आहिनि असां चऊं था त हू बार बार सेक्रेटरी खे चयो आहे मिनिस्टर साहब खे चयो आहे त जेसि ताईं तव्हां पुराणो सुपरवाज़ी निज़ाम बहाल न कंदा तेसि ताईं कोन कंदुसि अॻे 16 ग्रेड जा प्राइमरी सुपरवाइज़र हूंदा HSC असां ॾींदा हुआ हाणे तव्हांखे रुपयो बि ख़र्चु कोन करणो पवंदो आज ॾींहुं पूरी सिंध अंदरि 16 ग्रेड में हज़ारे प्राइमरी उस्ताद वेठा आहिनि ऐं जेकॾहिं तजुर्बो आहे त प्राइमरी तइलीम खे कीअं सुधारिजे जेके ॿार बार बार सिंध जो वज़ीर चवंदो आहे त सिंध अंदरि लख जे तइदाद में ॿार स्कूल कोन था अचनि मूं बार बार चयो आहे मिनिस्टर साहब खे त तव्हां प्राइमरी उस्तादनि खे 16 ग्रेड ॾियो 16 इस्तिताब ॾिनो उनखे सुपरवाइज़र करे रखो पुराणो सुपरवाइज़री निज़ाम बहाल कयो असीं तव्हां वाइदो था करियूं त जेके ॿार स्कूल में नथा अचनि असां सभु स्कूल माणींदे खाते था वठूं तव्हां रोज़ानी बायोमेट्रिक वारो बायोमेट्रिक असिस्टेंट हुजे या बायोमेट्रिक सिस्टम हुजे इहो फज़ल पिचो साहब जेको नालो कयो मुकमल फेल आहे अॼु तव्हां इहो पाण इज़हार कयो आहे जंहिंजे करे तव्हां फेस वेरिफिकेशन वारा नवां तजुर्बा जेके आहे कॾहिं PMS त इहे अरबों रुपया जेके मानी जेके छॾे वञनि स्कूल पढ़ाइनि जेके बंदि परे स्कूल आहिनि न छॾो हुनखे मुंहिंजी पढ़ाई त ख़बर पए न उहे उन तव्हां अरबों रुपया ख़र्च करे ज़ाया न कयो हिन सां तइलीम कोन थींदी तइलीम सुधारणी आहे त सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे बाख्तियार बनायो सिंध जे उस्ताद जी इज़त करियो उस्ताद खुशहाल त सिंध खुशहाल ईअं तव्हां भले केतिरा तजुर्बा करियो हींअर हुकूमत सिंध सूबाई वज़ीर तइलीम हिकिड़ो सुठो और जब 79 सालनि खां पोइ सुठो हिकिड़ो क़दम खयो आहे त पहिरियों दफ़ो सुठे कम जी तारीफ़ कबी पहिरियों दफ़ो सॼे प्राइमरी स्कूलनि खे स्कूल स्पेसिफिक बजट मिली लाखों रुपया पहिरियों दफ़ो सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे टीचर पावर मिलिया नओं सिस्टम आहे इनखे सुधारण आने लाइ कुझु करणु घुरियो पर जेका सुठी शइ हुजी उन जी तारीफ़ कबी पर सिंध जी तइलीम खे सुधारणो आहे त सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे जेके जाइज़ हक़नि सिंध जे उस्तादनि खे पाण सां गॾु विहारे असां खां सलाह वठो इंशाअल्लाह सिंध जी तइलीम तव्हांखे असांजो प्राइमरी उस्ताद सुधारींदासीं पूरी दुनिया अंदरि प्राइमरी उस्तादनि खे वॾियूं मुरादूं आहिनि पूरी दुनिया अंदरि प्राइमरी उस्तादनि खे इज़त सां निगाह ते ॾिठो वेंदो आहे पर वाहिद सिंध सूबो आहे जॾहिं प्राइमरी उस्ताद रिटायर थो थिए न टीओ खे पैसा ॾे जीओ खे पैसा ॾे ट्रेजरी खे पैसा ॾे
हाणे वरी डायरेक्टर नागरिक उनको हुकुम कयो त असांखे पैसा ॾियो हे कुॾो ॾींहुं मक़ाम आहे असांखे सोचणु घुरिजे त प्राइम मिनिस्टर उस्ताद क़ौम जी तकदीर सेखारींदो आहे ऐं उनखे असांजा इन ऑफिसर रिश्वत खां को जांच कमेटी कराईंदा आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ असां सिंध प्राइम मिनिस्टर खे पंहिंजे हक़नि जे लाइ जाॻणो पवंदो साईं मोहम्मद इब्राहिम महर जा हथ मज़बूत करणा पवंदा मुंहिंजे दोस्त टंडे आदम हुयो सदर ते तकलीफ़ करे वियो त 3 ॾींहं पैसे लेते मूंखे त ॾाढी तकलीफ़ थिए थी हैरत आहे त तव्हां टंडे आदम जे हज़ार उस्ताद जी नुमाइंदगी था करियो तव्हां उहे उस्ताद वठी उन 3 ॾींहं खड़ा फलवणो मूंखे सॾु करियो आउं पंहिंजी अॻवानी कंदुसि तुझे दर ते वठंदो तोखे माफ़ी वठंदो असांखे अलाह पाक एतिरी ताक़त ॾिनी ॿधी में बरकत आहे त साईं मोहम्मद इब्राहिम महर हिकिड़ो बहादुर माण्हू आहे ऐं पहिरियों दफ़ो सागर ज़िले में सभिनी यूनिटनि ते अल्हम्दुलिल्लाह इनकलाब आंदो आहे इंशाअल्लाह इहो इनकलाब पूरी सिंध अंदरि अची चुको आहे उथियो पंहिंजे हक़ जे लाइ पंहिंजी इज़त जे लाइ ही वक़्तु बि वञो पोइ हथ हलंदो अचो संजय उतां मुंहिंजो साथ ॾियो तव्हां भॼन आहे सर्विस इंस्पेक्टर समेत जेके तुंहिंजे प्राइम मिनिस्टर जा जहाज मसइलनि ऐं जिते बि प्राइम मिनिस्टर त बेवाजी में थींदी असां सभु सिंधिया सभु उस्ताद खे पहुचाईंदासीं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां